ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची मलिर कैंट थाणे जे हद अंदरि भिटायाबाद वारे इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ फंक्शनल लीग पारां भिटायाबाद मेन बाज़ार खां पुलिस चौकीअ ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे मलिर पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ फंक्शनल लीग अॻवान राणा सुहेल, सदर बख्श अली ऐं SUP अॻवान ज़िलई सदर सत्तार ॾाहिरी, सिंध दोस्त फोरम अॻवान आमिर चुनेजो, SM ग्रुप अॻवान हसनैन अली सहतो, गुल हसन सुमरो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मलिर कैंट थाणे जे हद अंदरि बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। भिटायाबाद में हर रोज़ ॾोही वारदातूं थियणु मामूल बणिजी वियूं आहिनि, मगर मलिर कैंट थाणे जी पुलिस ॾोहनि ते कंट्रोल नाहे करे सघी। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांखे मलिर कैंट थाणे जे हद मां कढियो वियो छाकाणि जो थाणो मलिर कैंट में अंदरि हुजण सबबि असांजो मलिर कैंट अंदरि वञणु मुश्किल बणियल आहे। असांखे अंदरि नथो छॾियो वञे। हुन IG सिंध DIG ईस्ट खां मुतालबो कयो त मलिर कैंट थाणे जे हद अंदरि वधंदड़ बदअमनी ते कंट्रोल करे भिटायाबाद खे मलिर कैंट थाणे जे हद खां अलॻि करे जोहर थाणे जे हद में शामिल कयो।